दुनिया जी उन अज़ीम क़ौम खे मिस्टर सिंधी जो सलाम, जेका मज़लूम खां पलान वठी ज़ालिम खां इंसाफ़ घुरे थी। कंहिं वक़्त में सिंध खे सूफ़ियनि जी धरती सॼो वेंदो हो, अॼु शहीदनि जी नगरी चई सघूं था। सभ खां पहिरीं त ॾुख जो इज़हार करे पंज ई मुंहं ते काराण मलींदसि जो असांजी क़ौम वरी हिकु हीरो नसरुल्ला गॾानी जे रूप में विञाए छॾियो। बेवसी जो हीउ आलम आहे त चंद ज़ालिमनि करोड़नि सिंधियुनि खे यरगमाल बणाए रखियो आहे, जिन्हनि जे इशारनि ते असांजी ज़िंदगियुनि जा फ़रमान हलनि था, ऐं असीं वरी एॾा त मासूम आहियूं जो लाश अॻियां रखी उन्हनि खां इंसाफ़ घुरूं था जिन्हनि जे करे अॻियां लाश रखियो आहे। हर क़तल ते असीं जज़्बाती थी एहतिजाज करे कुझु वक़्त खां पोइ उहो केस विञाए वरी नए शहीद जी शुरूआति करे रवायत खे क़ाइमु रखूं था। न शहीदनि जे अंग में घटिताई आई, न वरी इंसाफ़ में इज़ाफ़ो थियो। उहे ई दिलासा जिन्हनि ते असां सदियूं गुज़ारे छॾियूं, पर कॾहिं इंसाफ़ जो मुंहुं न ॾिठो। अरशाद रांझानी खां वेंदे इरफान जतोई ताईं, नाज़म जोशो खां वेंदे अजमल सावंत ताईं जेकी बि एहतिजाज थिया, छा उन्हनि को नतीजो ॾिनो? इन में को शक कोन्हे त सिंधी क़ौम पंहिंजी धरती ते सिर ॾियण लाइ तयारु आहे, पर अफ़सोस इन खे केरु गाइड करण वारो कोन्हे। तमामु घटि लीडर नसीब थिया ऐं जेके थिया उहे शहीद कया विया। हाणे इन तक़सीम थियल क़ौम जे ज़हननि खे इहा ॻाल्हि सम्झाइण तमामु ॾुखी आहे त अमल फ़र्द जा हूंदा आहिनि, हैसियत क़ौम जी ठहंदी आहे। हिते क़ौम जी मिसाल उन मुर्शद जहिड़ी आहे जंहिंखे मुरीद जी यादि कणिक जे लाबारे ते ईंदी आहे। बिल्कुलु ईअं ई जीअं असांखे सक़ाफ़ती ॾियारे ते क़ौम यादि अची वेंदी आहे। बाक़ी साल जा 11 महीना 29 ॾींहं हिक ॿिए खां पलान वठण में पूरा हूंदा आहियूं। तव्हांखे छा थो लॻे सरदारनि जे ख़िलाफ़ रुॻो नारेबाज़ी करण सां ज़ुल्म ख़तमु थी वेंदा या लाश अॻियां रखी दाहूं करण सां इंसाफ़ जा दर खुली वेंदा? पूरी तारीख़ खोले ॾिसो। एहतिजाजनि सां कॾहिं कंहिंखे इंसाफ़ मिलियो हुजे त ॿुधायो। हिते एहतिजाज जो मक़सदु सिर्फ़ु इहो वाज़े करणु हूंदो आहे त असां ते ज़ुल्म थियो आहे। इंसाफ़ सां इन जो को बि तालुक़ु नाहे हूंदो। जी नफ़्सियाती जंग में मैदान जी ज़रूरत नाहे हूंदी, सियासी वेड़ में हथियारनि जी ज़रूरत नाहे हूंदी। ईअं ज़ुल्म जे ख़ात्मे लाइ एहतिजाजनि जी ज़रूरत नाहे हूंदी। यादि रखो त एहतिजाज ज़रूरतनि जी महरूमी खे ख़तमु करण जे लाइ कया वेंदा आहिनि। ज़ुल्म ते सिर्फ़ु हिसाब थींदा आहिनि। जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में पको रोड नाहे त एहतिजाज कयो, वाह में पाणी कोन्हे, स्कूल में उस्ताद कोन्हे त एहतिजाज कयो। पर जेकॾहिं तव्हांजे ॻोठ में सभ खां बाशऊर सचे ऐं क़ौम परस्त इंसान जो क़त्ल थिए थो त पोइ एहतिजाज छाजो? सबूत आहिनि, क़त्ल जी साबिती आहे, त पोइ इंतज़ारु छाजो? सभु पाण में गॾु थी सलाह मशवरो करे हक़ जो फ़ैसिलो करे उते किसो ख़तमु कयो। बाक़ी इन कानून जे आसिरे इंसाफ़ जो मिलणु दरिया में खट रखी सुम्हण बराबरि आहे। सिर्फ़ु कंहिं हिकु ज़ालिम खे सज़ा ॾेई इबरत जो निशान बणायो। यकीन कयो ज़ुल्म पाण ई ख़तमु थी वेंदा। पर एतिरी मुर्सी जेकॾहिं असां में हुजे हा त पोइ अहिड़नि हालनि में ई छो हुजूं हा? निराट ते टोपी रखी कच्छ में क्लाशन खणी सेल्फी कढी पलान कॾहिं पुराणा नाहिनि थींदा लिखी फेसबुक ते शेयर करण वारनि खां आऊं एतिरो पुछां थो त हिते तव्हांजा पलान किथे मरियो वञनि, गैरत किथे गुम थियो वञे? ॾह मुड़ुस हथियारनि सां वञी लिक छुप में पाण जहिड़े खे दोखे सां मारे पोइ होटलनि ते छापर वठी माण्हुनि खे फ़ख्र सां ॿुधाईंदा त असां पंहिंजो पलान कयो आहे। अड़े पलान रहीम शाह सां बि कयो आहे न, जे तव्हांजे भाउ अरशाद रांझानी खे ॾींहं ॾिठे जो सरेआम गोलियूं हणी बेदर्दी सां क़त्ल करे छॾियो। नाज़म जोशो जो बि पलान कयो आहे। चलो इन्हनि खे छॾियो, हाणे नसरुल्ला गॾानी जो पलान करे ॾेखारियो। इहो असां खां थींदो ई कोन, छो त असांजी ज़हनियत इन अमल जी इजाज़त ई नथी ॾिए। असीं गुलाम ज़हनियत रखूं था। असां ताक़तनि जे इशारे ते पंहिंजी तबाही करण में पंहिंजी ख़ुशनसीबी सम्झूं था। जॾहिं बि का अहिड़ी ॻाल्हि थिए थी त गुलाम ज़हन सभ खां पहिरीं इहो सवाल कनि था त जेकॾहिं माण्हू पाण फ़ैसिला करणु लॻा त पोइ इहे अदालतूं थाणा कहिड़े कमु ईंदा? मुंहिंजा दोस्तो, इहे साॻी अदालतूं, इहे साॻी थाणा बर्तानिया, अमेरिका ऐं फ्रांस में मौजूदु हुआ। स्कॉटलैंड में बि कानून जा नारा लॻंदा हुआ। पोइ छो ज़ालिमनि खे सज़ा ॾियण लाइ अवाम खे तकलीफ़ करणी पई? मग़रब में हिकु अहिड़ी सज़ा बि ॾिनी वेंदी हुई जंहिंखे हैंग, ड्रान एंड क्वार्टर जे नाले सां सॼो वेंदो हो। बर्तानिया में इहा सज़ा 19वीं सदी जे आख़िर ताईं क़ाइमु रही। सभ खां पहिरीं ॾोहारी खे उघाड़ो करे घोड़नि सां ॿधे पूरे शहर में घेरियो वेंदो हो। पोइ विच शहर में फांसी ॾिनी वेंदी हुई, पर दम निकिरण खां अॻु ई हुनखे हेठि लाथो वेंदो हो ऐं जिस्म जा हिसा कटे अलॻि अलॻि करे शहर में नुमाइश कई वेंदी हुई। पोइ सर धड़ खां धार करे शहर जे चौक ते टंगियो वेंदो हो। इहो नज़ारो पूरी आवाम ॾिसंदी हुई ऐं ख़ुशि थींदी हुई त ॾोहारी पंहिंजे अंजाम ते पहुतो। हिन सज़ा में एतिरी त दहशत हुई जो माण्हू ग़लती करण खां अॻु 1000 दफ़ा सोचींदा हुआ। ॾोहारी अमीर हुजे या ग़रीब, ॾोह साबित थियण खां पोइ सज़ा खां बचणु नामुमकिन हो। तव्हांखे इहो बि ॿुधाईंदो हलां त 17वीं सदी में अंग्रेज़ी ज़बान जे रूहानी शाइर विलियम ब्लेक खे बि इहा ई सज़ा ॾिनी वई हुई। इन खां पहिरीं स्कॉटलैंड जे आज़ादी जे हीरो विलियम वेल्स खे बि इन्ही सज़ा खे मुंहुं ॾियणो पियो, जंहिंजे सर खे लंडन ब्रिज ते नेज़नि सां टंगियो वियो। उहे माण्हू त कुझु बि कोन हुआ। बेनी डकेट आर्लेंड, जंहिंजे बारे में तारीख़दान लिखनि था त जेकॾहिं इहो न हुजे हा त अमरीकी इनक़लाब रस्ते में ई किथे गुम थी वञे हा। अॼु बि अमरीकी क़ौम तस्लीम करे थी त उन जे मथां बेनी डकेट आर्लेंड जा वॾा एहसान आहिनि। पर जॾहिं हिकु मामूली करप्शन जो ॾोह साबित थियो त उहा ई अमरीकी क़ौम संदसि हीरो जे ख़िलाफ़ थी वई
उहो हीरो जंहिं अमेरिका खे सही राह ते आंदो, क़ौम खे ज़ुल्म जिबर ऐं जागीरदारी निज़ाम खां आज़ादी ॾियारी, जंहिं हक़ जी सोच ॾिनी, शऊर जे सफ़र जो न सिर्फ़ आगाज़ कयो बल्कि मंज़र पुरमानी। उन इनक़लाबी हीरो खे हिकु मामूली करप्शन जे एवज़ अमरीकी क़ौम एतिरो त बदनाम कयो जो अमेरिका में गद्दारी जो ॿियो नालो पेनी डकेट आर्लेंड सर्जन लॻो। 1931 में नॉर्वे जो अज़ीम लीडर वेटकन कोइसरिंग, जेको मुल्क जो वज़ीर दिफ़ा पिणु हो, उन सां बि साॻियो ई हशर कयो वियो। यादि रखो त दुनिया जी हर आज़ाद, ज़िंदा ऐं बाशऊर क़ौम तव्हांजे फ़न, इल्म ऐं हुनर जो क़दुरु त कंदी, पर कॾहिं बि तव्हांजी ग़लती खे माफ़ कोन कंदी। तव्हां हज़ार सुठा अमल कयो, तव्हांखे उनजो पूरो सिलो ॾींदी, पर हिकिड़ी ग़लती बि साबित थी वई, पोइ सॼी दुनिया गॾिजी बि तव्हांखे बचाए न सघंदी। इंसाफ़ जा मुआशिरा ईअं ई क़ाइमु थींदा आहिनि। ग़रीब जे दर ते इंसाफ़ पाण ई नाहे वेंदो। उन जे पुठियां हज़ार कोशिशनि, जदोजहदनि ऐं क़ुर्बानियुनि जूं दास्तानूं लिकियल हूंदियूं आहिनि। असां वटि जेको 500 एकड़ ज़मीन ऐं 2 गनमैन रखे थो, उहो अज़ीम इंसान हर ॾोह खां पाक थी वञे थो। एतिरे क़दुरु जो कंहिं ग़रीब खे क़तल करण जो हक़ बि रखे थो, तो उन्हनि जो बि न आहे, छो त असां बर्दाश्त पाण कयूं था। जॾहिं इरशाद राजानी खे सरेआम क़तल कयो वियो, तॾहिं सिंध जे हर शहर मां रुॻो 20 माण्हू निकिरनि हा, तॾहिं बि हज़ारनि जी तादाद में अची वञनि हा ऐं रहीम शाह जे घर ते चढ़ाई करे हिसाब बराबरि कनि हा त नाज़िम जोठो खे क़तल करण खां पहिरीं ज़ालिम हज़ार दफ़ा सोचनि हा। ऐं अॼु नसरुल्ला गडानी जहिड़ा हीरो सही सलामत असांजे विच में बि फ़ख्र सां इहो चवनि हा त असीं उन क़ौम जा जियादा आहियूं जेका ज़ुल्म जो ॾाढ सां मुक़ाबिलो करे थी ऐं सचाई जो दिलि सां क़दुरु करे थी। पर हिते किस्सो ई अलॻि आहे। जेको लीडर, जेको सहाफ़ी, जेको सोशल वर्कर सचाई जी सूंह जो दीदार करे थो, उनखे ज़िंदगी खां ई महरूम कयो वञे थो, छो त ज़ालिमनि खे ख़बर आहे त हिन क़ौम जा जज़्बात, एहतजाज सिर्फ़ FIR दाख़िल थियण ताईं कमु कंदा आहिनि। उनखां पोइ तूं केरु, आऊं केरु, तजर्बनि मां तव्हां न सिखियो, ज़ुल्म जिबर बरबरत जो असरु तव्हां ते न पियो। सम्झ में नथो अचे उहा कहिड़ी ताक़त हूंदी जेका तव्हांखे उथारींदी। हर रोज़ ज़ुल्म जी बाहि भरे थी, हर रोज़ हिकु लाश मिले थो, नौजवान क़तल थियनि था, मासूम ॿार अगवा थियनि था, ॻोठनि में वॾेरा, शहरनि में गुंडा, कचे में धाड़ियल रण मारियो वेठा आहिनि, ऐं असीं मुक़ाबिलो करण बदिरां दाहूं करण में पूरा आहियूं। जेकॾहिं करोड़नि जी तादाद खे चंद लोफर, जाहिल, ज़ालिम ऐं वहशी पंजनि इशारनि ते नचाईंदा घुमनि, त पोइ इहा करोड़नि जी तादाद ज़िंदा इंसाननि जी न बल्कि मुर्दा जनाज़नि जी चइबी। छो त हरकत ई हयात जी अलामत हूंदी आहे। जेको ज़ुल्म ॾिसी ज़ालिम खे बाबो चवे, उहा सदियुनि जी सकाफ़त न बल्कि क़ौम जे वजूद सां गद्दारी हूंदी आहे।